वारे तालके जी मुख्तलिफ शाखुनि में ज़रई पाणीअ जी खोट ख़िलाफ़ पाकिस्तान पीपुल्स पार्टी शहीद भुट्टो पारां नसीराबाद में शुरू कयल बुख हड़ताल अॼु 5 ॾींहं में जारी आहे। अॻवाननि खां मालूम कंदासीं त उन्हनि जो मुतालबा कहिड़ा आहिनि। असां पाणी जे एहतिजाज जे खोटे जे ख़िलाफ़ अॼु 5 ॾींहं बुख हड़ताली कैंप शहीद भुट्टे जी तरफ़ां असां लॻाई आहे। जीअं तव्हांखे ख़बर आहे त वारा नसीराबाद तालके में पाणी जी खोट आहे। ॿियो ताज़ो एसडीओ इंजीनियर उन्हनि जे अॻियां आबादगार एसडीओ हिन ते एरीगेशन ते बीह आहिनि त असांखां 2.5 लख धिके जा वता विया आहिनि। असांखे त अफ़सोस ईअं थो थिए त ऑफिसरनि जे हूंदे इक़रार थो थिए पोइ बि हिनमहिल ताईं धिको उहो पटियो नथो वञे। हथरादू खोट कई वई आहे। हे जेको माण्हुनि सां ज़ुल्म कयो वियो आहे, हे जेको हारियुनि सां, हे आबादगारनि सां, जेको बि माण्हुनि सां ज़ुल्म आहे, माण्हू त छा पर पखी बि मुंझ था मरनि, जानवर मुंझ था मरनि। हे पाणी असांजी ज़रूरत आहे, पाणी असांखे मिले। आला ऑफिसरनि खे असांजी अपील आहे त असांखे पाणी ॾियनि। इंजीनियर एसडीओ सर्वेर उहो असांजो पाणी पैसनि एवज़ खपाए छॾियो अथनि। अर्थर शाख खे खोखरनि वटां एसडीओ सर्वेर दारोगो 5 लख रुपया वठी शाख खे धिको हणायो अथनि। हेठि लखे एकड़ ज़रेब ज़मीन गिराबाद करण जे पोयां आहिनि। असां आलिया अख़्तियारनि खे गुज़ारिश था कयूं असांखे पाणी ॾियो। पाणी असां वटि न आयो आहे। असां जेके ॿिज पोखिया आहिनि उहे बिल्कुलु सुकी आहिनि ऐं झटनि ते ॿिज पियारनि था ऐं ॿिज ते तव्हांखे ख़बर आहे त महांगा मिलिया आहिनि। हींअर बिल्कुलु तव्हां वञो त खेड़ी लॻी पिया, पाणी कोन्हे को ऐं हींअर ॾुकार जी सूरत हाल आहे। नसीराबाद ऐं वारे तालके जी मुख़्तलिफ़ शाखुनि पाणी खोट ख़िलाफ़ ही बुख हड़ताल जारी आहे। बेजारा सुकी विया आहिनि ऐं ॿीहर आबादी नथी थिए। लखे एकड़ ज़मीन बंजर थी रही आहे। जेसीं ताईं पाणी न ईंदो, पाणीअ जो बहिरान ख़तमु न थींदो, आबादी न थींदी, तेसि ताईं एहतिजाज पीपी शहीद भुट्टो पारां जारी रहंदो। कैमरामैन सजाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध टीवी न्यूज़, नसीराबाद।